त शायदि पंहिंजे बारे में सोचण जो मौक़ो हिननि खे मिलियो आहे। ऐं इहा ई ॻाल्हि शायदि हर्षा बि पंहिंजे कविता में चई कि एतिरियुनि ज़िम्मेदारियुनि जे हूंदे स्त्री एॾी व्यस्त थी वेंदी आहे कि पंहिंजी तरफ़ ध्यानु न ॾेई सघंदी आहे। ऐं शायदि हिननि जो जीवन बि इहो ई आहे। अॼु जॾहिं हिननि जा ॿार हिकु सुठे मुक़ाम ते पहुची चुका आहिनि त हिननि हिकु नई पारीअ जी शुरूआति कई आहे ऐं कवियत्रीअ जे रूप में असां सभिनी जे अॻितां अची रही आहे शांता लालवानी। ज़ोरदार ताड़ियुनि। ढंग ज़माने जो कहिड़ो आहे जीअं वणे ॻाल्हाए, ढंग ज़माने जो कहिड़ो आहे जीअं वणे ॻाल्हाए, मिठड़ी ॿोलीअ में ताना तुनका, मिठड़ी ॿोलीअ में ताना तुनका ॾेई थो जीअ जलाए। पेरे पवण जी रीत हली वई, पेरे पवण जी रीत हली वई, हाय हलो थो मन विंदराए। पेरे पवण जी रीत हली वई, हाय हलो थो मन विंदराए। मम्मा बणजी जीजल हाणे, मम्मा बणजी जीजल हाणे, बाबो पियो थो डैड सॾाए। अंग्रेज़ीअ जे रंग में रंगजी, अंग्रेज़ीअ जे रंग में रंगजी पंहिंजी ॿोली भुलाए, अंग्रेज़ीअ जे रंग में रंगजी पंहिंजी ॿोली भुलाए। डोंका छेज छॾे वेठो, डोंका छेज छॾे वेठो, डीजे जी धूम मचाए। लाॾनि जो थाल थियो गुम, लाॾनि ते वेंदा आहियूं हाणे त अक्सर ईअं ई ॾिसण में ईंदो आहे कि थाल त हाणे पहिरीं वारो आहे कोन, पर लाॾनि जो थाल थियो गुम केरु थो हाणे वॼाए, लाॾनि जो थाल थियो गुम केरु थो हाणे वॼाए। बसि ॿियनि था केटर हाणे, बसि ॿियनि था केटर हाणे, पंहिंजा थाल सजाए। बढ़िया, वाह। लाॾनि जो थाल थियो गुम, लाॾनि जो थाल थियो गुम केरु थो हाणे वॼाए, बसि ॿियनि था केटर हाणे, पंहिंजा थाल सजाए। नंढा वॾा सभई पीअनि था, नंढा वॾा सभई पीअनि था, कोक विस्की एतिराए, नंढा वॾा सभई पीअनि था, कोक विस्की एतिराए। पर क्रोध पीअण खां जग में, पर क्रोध पीअण खां जग में हर को थो कतराए। माया जी नगरीअ में भुलिजी कीअं थो होश विञाए, माया जी नगरीअ में भुलिजी कीअं थो होश विञाए। निंदा जो गुल करे समर्पित, निंदा जो गुल करे समर्पित, पाण खे हर को बचाए। वाह। नेता बणजी स्वांग करे, नेता बणजी स्वांग करे पिण भ्रष्टाचार वधाए, नेता बणजी स्वांग करे नित भ्रष्टाचार पिण भ्रष्टाचार वधाए। नए ज़माने जो ही माण्हू, नए ज़माने जो ही माण्हू माण्हुनि खे नाच नचाए। हींअर ई मुंहिंजे मन में कुझु ख़्यालु आयो त हिकु शेर मां हाणे लिखियो आहे त तव्हांखे ॿुधाइणु चाहींदसि। मजलिस बदिले हुक्का पार्टी, मजलिस बदिले हुक्का पार्टी, पई मौत जो खेल रचाए। मजलिस बदिले हुक्का पार्टी, पई मौत जो खेल रचाए। काका बाबा हुक्के, काका बाबा गुटके में बंद, काका बाबा गुटके में बंद, ॿार ॿुढो पियो खाए, ॿार ॿुढो पियो खाए। धन्यवाद। अॼुकल्ह साईं तव्हां ॾिसो कॉकटेल पार्टीज़ में हुक्का पार्टी मिलेव थी। शादीअ जे ॿिए ॾींहं जी मजलिस ख़तमु थी वई आहे। असां पंहिंजे सहूलियत जे अनुसार, हूअं छा थींदो नानाणी मजलिस थींदी हुई शादीअ जे ॿिए ॾींहुं, पर अॼु असां पंहिंजी सहूलियत जे अनुसार हिकु ॾींहुं पहिरीं कॉकटेल पार्टी करे छॾी आहे। ऐं सचपच हिन कविता में उहो ई ॿुधायो मैडम शांता। अॻिते वधंदासीं। ॿी कविता पेश आहे। वक़्त जी सम्झाइश खे दरकिनार करे जीअं भई पंहिंजी ज़िद जो छा थो अंजाम थिए उन ते मां। विदेश वञी पैसो कमाइण जे जुनून में, विदेश वञी पैसो कमाइण जे जुनून में सम्झी न सघियो माउ पीउ जो दर्द ऐं ज़िम्मेदारियूं। विदेश वञी पैसो कमाइण जे जुनून में सम्झी न सघियो माउ पीउ जो दर्द ऐं ज़िम्मेदारियूं। बसि हिकु ई जिद, बसि हिकु ई जिद, सम्झाइश कम न आई हुन विरोध जी जंग जोटराई। सम्झाइश कम न आई हुन विरोध जी जंग जोटराई। चयईं मां विदेश वेंदुसि, चयईं मां विदेश वेंदुसि, मुंहिंजो फ़ैसिलो न मटिजंदो बसि, मुंहिंजो फ़ैसिलो न मटिजंदो बसि। सन्नाटो छाइजी वियो, मौन खे रज़ामंदी सम्झी पंहिंजो सफ़र शुरू कयईं। क़िस्मत हिन रीति साथ ॾिनसि, क़िस्मत हिन रीति साथ ॾिनसि, हुन जे ख्वाबनि खे ॼण त पर लॻी वियसि, हुन जे ख्वाबनि खे ॼण त पर लॻी वियसि। कॾहिं हरीअ मां हैरी बणिजी वियो, कॾहिं हरीअ मां हैरी बणिजी वियो, ख़बर ई न पियसि। वक़्त जो चक्रो खूह जी घिरणीअ वांगुरु डुकण लॻो, वक़्त जो चक्रो खूह जी घिरणीअ वांगुरु डुकण लॻो। ऐं हाणे त संदसि वारनि में चांदीअ जी चमक बि वधण लॻसि।
दौलत जी खुमारीअ में पुठिते निहारण जो वक़्तु ई न मिलियसि। दौलत जी खुमारीअ में पुठिते निहारण जो वक़्तु ई न मिलियसि। वरियनि खां पोइ उहा ई मायूसी, साॻिया लफ़्ज़, पर ज़िद ऐं ज़बान मटिजी वई। डैड, मां शादी कंदुसि त सिर्फ़ु एंजिला सां, मुंहिंजो फ़ैसिलो न मटिजंदो बसि। डुकंदी ज़िंदगीअ खे ॼण त ब्रेक लॻी वियसि। डुकंदी ज़िंदगीअ खे ॼण त ब्रेक लॻी वियसि। अंदर जो सूर ॿाहिरि निकिरण लाइ तड़फणु लॻसि। इहो सूर पुट जे फ़ैसिले जो न, पर उन अहसास जो हो त छा अम्मा बाबा बि मुंहिंजे फ़ैसिले सां हिन रीति घायल थिया हुआ। इहो सूर पुट जे फ़ैसिले जो न, पर उन अहसास जो हो त छा अम्मा बाबा बि मुंहिंजे फ़ैसिले सां इन रीति घायल थिया हुआ। वतन जी छिक ज़ोर पकड़णु लॻसि, पर व्यापार जो फैलाव ऐं विदेश वञी मज़ा माणण जी चाह अभिमन्युअ जे चक्रव्यूह वांगुरु लॻणु लॻसि, जंहिंमें घिणण जो रस्तो त सवलो साबित थियसि, पर निकिरण जी मशक़त उम्र क़ैद में तब्दील थी वियसि। इन उम्र क़ैद जो फ़ैसिलो कंहिं अदालत, जज या तक़दीर न सुणायो। हीअ त उन जो रचियल चक्रव्यूह हो, जंहिंमें फासण जी सज़ा उम्र क़ैद हुई। महिरबानी।